قل ان کنتم تحبون اللہ فاتبعونی یحببکم اللہ ویغفر لکم ذنوبکم۔ گوٹھ گل محمد بہر میں سیرت النبی صلی اللہ علیہ وسلم جے عظیم عنوان تے منعقد تھیندڑ اجو کے ہن اجتماع میں شریک تھیندڑ سبنی معزز علماء حاضرین و سامعین کرام جے خدمت میں السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ۔ یہ دینی جلسہ قرآن سنت دی روشنی میں کا معمولی گال نہ ہے۔ اللہ رب العزت جو دین قرآن حدیث تے مشتمل ہے، قرآن حدیث جو علم رکھندڑ عالم پرے پرے کھان پند کرے تمام جے خدمت میں حاضر تھین تھا۔ رب قرآن مجید میں یہ گال بیان فرمائی وَمَا كَانَ الْمُؤْمِنُونَ لِيَنْفِرُوا كَافَّةً۔ یہ گال انتھنیا جو سب مومن علم حاصل کرنے لائے پنجا گھر چھلین پند کن سفر کن صحبتوں سہن، پر رب العالمین فرمائیو فَلَوْلَا نَفَرَ مِن كُلِّ فِرْقَةٍ مِّنْهُمْ طَائِفَةٌ لِيَتَفَقَّهُوا فِي الدِّينِ وَلِيُنذِرُوا قَوْمَهُمْ إِذَا رَجَعُوا إِلَيْهِمْ لَعَلَّهُمْ يَحْذَرُونَ۔ پر مومنن میں جا ہکڑی جماعت ضرور یہ فریض ادا کرے، قرآن سکھن، نبی علیہ السلام جا فرمان سکھن، شریعت جو علم سکھن، توحید سنت جو گالیوں سکھن، سکھی سمجھی یاد کرے عمل کرے، کوئی مانن جے طرف نکرن تاں مانو ان گال کے سمجھن، انہن میں جہاں شرک نکرے، بدعت نکرے، بے عملی بدکرداری نکرے۔ یہ سب دینی جلسہ انہی سلسلے جی ہکڑی کڑی ہڑی۔ انہن سبنی جلسن دینی مجلسن میں اچن جو ہکڑو مقصد یہ ہے، ایک طرف توحید باری تعالیٰ جی تعلیم ملے، بے پاسے رسول کرم صلی اللہ علیہ وسلم جی رسالت جے حوالے سان کے کچھ گالیوں معلوم تھین۔ مکھا اگ میں اساں جے جید علماء کرام قرآن سنت دی روشنی میں کافی ساری گالیوں تمہاں کے سمجھائیوں ہیں۔ ایک ننڈڑے طالب علم جی حیثیت میں پنجے دوستن جے حکم اسرار تے چند لمحن جے لائے حاضر کیوں ہیں۔ اللہ رب العزت جے پیارے پیغمبر محمد مصطفیٰ صلی اللہ علیہ وسلم جن جی تابعداری فرمبرداری کرن یہ ایمان جو جز ہے۔ رب کے منجن اے رب جے رسول کے منجن ایمان جی تکمیل ہے۔ ایمان ایسی تائیں ادھورو انپورو ہے جیس تائیں اسی اللہ اے جے رسول صلی اللہ علیہ وسلم تے صحیح نمانے سا ایمان نہ تھا آنیوں۔ اللہ رب العزت قرآن مجید میں ارشاد فرمائیو قل ان کنتم تحبون اللہ فاتبعونی یحببکم اللہ۔ چاہو اے نبی صلی اللہ علیہ وسلم جے کدے تمہیں چاہو تھا اللہ تمہاں سا محبت کرے تپو بے پاسے نہارن ونجن اے وقت کرن کی ضرورت کانے فتبعونی کوئی تمام منجی تابعداری کریو یحببکم اللہ، اللہ تمہاں سا محبت کر دو، اما جا گناہ اما کے معاف کر دو، اما جی دنیا اما جی قبر اما جی آخرت موچاری کر دو۔ اللہ رب العزت دے پیغمبر صلی اللہ علیہ وسلم جی تابعداری فرمبرداری کیے کجے مونجی دعا ہے، اما موجود سبنی مسلمانن جی دعا ہے تسی رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم کے منیوں تھا متن کلموں بنیوں تھا کہ اللہ جو رسول نہ صرف رسول پر خاتم النبیین پر منیوں تھا۔ اللہ رب العزت قرآن کریم میں پیغمبر کی تابعداری فرمبرداری کے حوالے سے ہکڑو معیار کسوٹی پیمانوں مقرر فرمائیو ہے۔ اللہ تعالیٰ قرآن کریم میں ایک موقع تے ارشاد فرمائیو وَإِذَا قِيلَ لَهُمْ آمِنُوا كَمَا آمَنَ النَّاسُ قَالُوا نُؤْمِنُ كَمَا آمَنَ السُّفَهَاءُ أَلَا إِنَّهُمْ هُمُ السُّفَهَاءُ وَلَكِنْ لَا يَعْلَمُونَ۔ جڑے انہن یعنی منافقن کے چاہیو بنیے تو تمہاں ایمان آنیوں جی ہنن مانن یعنی صحابہ کرام رضوان اللہ علیہم اجمعین ایمان آندو ہے تنے چونتا ہنن بے وقوفن وانگو رسی ایمان آنیوں
ہی تا چریاہن عقل مند کتھا آیا ہی سیانا سمجھدار کتھا آیا رسول جے زبان ماں لفظ نکتو نہ ہے حکم نکتو نہ ہے نہ پیو ڈسن نہ ماؤ کے ڈسن نہ بھا کے ڈسن نہ بھین کے ڈسن نہ دوست کے ڈسن نہ مٹر ماٹ کے ڈسن نہ پہنجے پرائے کے ڈسن نہ نفع کے ڈسن نہ نقصان کے نہ صبح نہ منجھند نہ شام نہ نیہ نہ رات نہ گرمی نہ سردی نہ نفع نہ نقصان کے شے کے ڈسن کون تھا پیغمبر جے زبان ماں لفظ نکتو صلی اللہ حکم نکتو ان وقت یہ کن تھا جی انہوں کے ان جو نبی چوے تو ہی عقل مند کتھا آیا ہی سیانا سمجھدار کتھا آیا ہی تا بے وقوفن اللہ رب العزت انہوں کی ان بے ادبی گستاخی کے رد قدے فرمائیو الا انہم ہم الصفحاؤ پیغمبر کے ساتھن کے انہوں سرویچ عزت بھرن دوستن کے جے کے بمانو بے وقوف چن تھا آؤں عرش تے مستوی اللہ یا گواہی جانتو یہ خود بے وقوفن چریاہن پاگلن کے عقل کے تھائیو پر یہ نگال کے منجن نہ تھا اللہ رب العزت قرآن حکیم میں فرمائیو فَإِنْ آمَنُوا بِمِثْلِ مَا آمَنْتُمْ بِهِ فَقَدْ اهْتَدَوْا وہ جکڑے تبھی چاہے ہوتا مومن بن جو ایمان جی دولت سا تمہاں نوازل ہو جو مانو تمہاں کے مومن چون تپو تمہاں ایمان این آنیو جی پیغمبر کے ساتھن محمد مصطفیٰ صلی اللہ علیہ وسلم جی تربیت یافتہ جماعت صحابہ کرام رضوان اللہ علیہم اجمعین ایمان دعا پو تمہاں جو ایمان آئیں تمہاں جو عمل قبول کیو ویندو تو پو تمہاں کے ہدایت میں ملندی اما جو عمل قبول پودو پر جے کدے تمہاں ایمان آندو صحابہ کرام رضوان اللہ علیہم اجمعین وانگر ایمان نہ آندو اما جو ایمان کے کم جو کونے یا ہدایت تمہاں کے کوب دنیا میں قبر آخرت میں فائدو پہنچائے کونے سکدی یہ کہ آیتوں متوجہ سامو بیان کیوں انہن بنی آیتوں میں اللہ رب العزت یو معیار مقرر کیو تو تمام پیغمبر کی اطاعت تابعداری فرمانبرداری این کریو جی صحابہ کرام رضوان اللہ علیہ مجمعین پنجے حیاتی میں پیغمبر کی تابعداری فرمانبرداری کی چند نصیحتوں پنجے پانا کے کرن جے لئے حاضر تھے ہویاں این اضافی طور تے تمام جے سامو بھی گالیوں عرض کریوں تا موجیب دعویٰ ہے اما سبنی جی دعویٰ ہے اسی رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم جن سا محبت کریوں تھا سنر فرمان کے جی میں جائے جوں تھا پر حقیقت ہی اسان جی عملی زندگی بدھائے پیت سی رسمی طور تے دعویٰ ضرور کریوں تھا پر عمر جے میدان میں اسامت کو ایڑو کھڑ تیل کونے کو ہتھیار کونے اسامت عمر جے میدان میں کو جامع ثبوت جن انکھاں گھنے بھانگے اسی کھالی آئیوں اسان کے دعویٰ ہے محبت دی این صحابہ کرام رضوان اللہ علیہ مجمعین کے محبت دی دعویٰ ہوئی اللہ رب العزت کے پیغمبر صلی اللہ علیہ وسلم جن ایک دفعے ارشاد فرمائیو حدیث شریف کے کتاب صحیح بخاری میں سیدنا ابو حریرہ رضی اللہ تعالیٰ عنہ کا حدیث مبارکہ مروی ہے جے میں پان ارشاد فرمائیو کل امتی یدخلون الجنت الا من ابا قالوا یا رسول اللہ ومن یابا قال من اطاعنی دخل الجنہ ومن اصانی فقد ابا فرمائیو مجھے پوری امت سارے جی ساری بیشت میں داخل تھیندی مگر جے بیشت میں داخل تھن کا انکار کیو صحابہ کرام رضوان اللہ علیہ مجمعین عرض کیو اے اللہ جا رسول صلی اللہ علیہ وسلم کیڑو بدبختہ کیڑو بدنصیبہ جے کو مانو بیشت میں داخل تھن کا انکار کرے بیشت جو فضیلتوں قرآن مجید میں پڑھو احادیث مبارکہ جے کتابن میں پڑھو یا بیشت کا معمولی قسم کی گال کانے جن جلائے نبی علیہ السلام نے ارشاد فرمائیو موج صوت من الجنت خیر من الدنیا وما فیہا بیشت میں کہ لکن رکھن جتنی جائے ملی وئی دنیا آئیں ان میں جیکی کو جاہے وہاں جا ان کا بہترہ ہی جنت ان جا محل ان جا درجہ ان جو نعمتوں ان کے کیر حاصل نہ کدو ہر مسلمان جی خواہش ہے تاؤں بیشت میں داخل تھا کیڑو بدبخت ہے جو کو بیشت میں داخل تھن کا انکار کدو نبی علیہ السلام جو بیشت میں داخل تھن جے لائے معیار قسمتی پیمانو ذکر کدے فرمائیو جے مونجی
जी ताबेदारी कई मुझे ज़बान मां जेको लफ्ज़ निकतो जेको हुक्म निकतो जे कम जे लाइ मूं अमर कयो जे मुझी पैरवी कई महसूस इएं करियो तव्हां खे इन ॻाल्हि में पक हुजे ईमान बेश्त में दाख़िल थियणु घुरे थो तॾहिं पैगंबर जे हर फरमान ते अमल करे थो पर फरमायूं जंहिं मुंहिंजी नाफ़रमानी कई पक सम्झो हिन खे बेश्त में वञण जी का परवाह कान्हे बेश्त जो को फ़िक्र कोन्हे हिन खे दौदख में वञण जो पूरो प्रोग्राम आहे उन जे करे मुंहिंजे हिकु हिकु फरमान जी नाफ़रमानी करे थो उन्हनि माण्हुनि जो इहो ईमान हो अक़ीदो हो नज़रियो हो सोच हुई फिक्र हो त पैगंबर जे ज़बान मां जंहिं बि कम जो असांखे हुकुम मिले थो इहो हुकुम अल्लाह जो आहे अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकु डिघी हदीस मुबारक हदीस शरीफ जे किताब सही बुखारी में मरवी है सैयदना जाबिर रज़ी अल्लाह तआला जे हवाले से उन हदीस मुबारक के आखिर में नबी अलैहिस्सलाम ने इरशाद फरमायो फमन अता मुहम्मदन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फकद अता अल्लाह वमन असा मुहम्मदन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फकद असल्ला व मुहम्मदन फर्कुन बैन अन्नास पा नबी अलैहिस्सलाम ने फरमायो कोई जे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी इताअत ताबेदारी पैरवी कई उन जन अल्लाह जी इताअत ताबेदारी पैरवी कई ऐं जे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नाफरमानी कई हुकुम मिलियो आकाम मालूम थिया ही हलाल आ ही हराम आ ही जायज़ आ ही नाजायज़ आ ही गलत आ ही सही आ ही हक ही ना हक खबर पई उन जे बावजूद जे कदे के मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुकुम जी नाफरमानी कई इए समझो त अल्लाह जी नाफरमानी कई ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मानुन जे विच में फर्क संदो विछोटिया मानुन जो मायार न अल्लाह के नबी अलैहिस्सलाम जे हर फरमान के सामू रखी करे मोमिन मुसलमान पंजी जिंदगी गुजारे अल्लाह रब्बुल इज्जत जो हुकुम पैगंबर जो हुकुम एक मोमिन जे लाए सबनी खां वडे हथियार की हैसियत रखन था अल्लाह ताला कुरान मजीद में फरमायो वमा कान लिल मोमिनिन वला मोमिनतिन इज़ा क़दल्लाहु व रसूलुहु अमरन अन यकून लहुल खैरत मिन अमरिहिम व मन यासिल्लाह व रसूलहु फकद ज़ल्ल ज़लाल मुबीना ऐं के मोमिन मर्द ऐं के मोमिन औरत जो इहो वड़ शान नाहे उन्हनि जे लाइक़ नाहे जो अल्लाह जे रसूल जो को हुकुम पहुचे पोइ वरी उन्हनि जी मर्ज़ी हले उन्हनि जो अख्तियार हले साईं कुरान में वाकई रब फरमायो आहे साईं नबी अलैहिस्सलाम जे हदीस मुबारक में वाकई फरमायो आहे पर चूक चुनाच अगर मगर मुंहिंजी ज़ाल जो मसलो मुंहिंजे औलाद जो मसलो मुंहिंजे वालिदैन जो मसलो मिटन माटन जो मसलो पाड़े वारन जो मसलो समाज माहौल मुआशरो ये सब शयूं अल्लाह के रसूल के फरमान के सामू खड़े जिक्र करेन अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो के मोमिन के नथो जुगाए के मोमिना औरत के भी नथो जुगाए जो अल्लाह के रसूल जो हुक्म हुजे ऐं पोइ उन्हनि जी मर्ज़ी हले उन्हनि जो अख्तियार हले इएं समझो जेको माण्हू ज़बान सां कलमो भरे थो इएं समझो उन जा हथ बदलन उन्हनि जे अखियुनि ते पहरा वेठलनि ज़बान ते पाबंदी आहे पेरनि में डंडा बेड़ी लॻल आहे हथनि में हथकड़ियूं लॻल आहिनि अक़ल ऐं शूर ते पहरो वेठल आहे उन जी पंहिंजी मर्ज़ी अख्तियार बिल्कुलु कोन्हे उहा क़ैद ऐं बंद वारी ज़िंदगी हिन दुनिया में गुज़ारे सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जूं ज़िंदगियूं पढ़ियो था उन्हनि पैगंबर जी ताबेदारी फर्मबरदारी जो यकीन ॼाणो हक़ अदा कयो असां रुगी दावा जरूर कयूं था माफ़ कजो ऐं तव्हां जे इन अज़ीम इज्तिमा में हिकु नंढड़े तालिब इल्म जी हैसियत सां वेठो आहियां अहलुल हदीस इहा दावा करे थो ऐं क़ुरान हदीस जो पैरोकार आहियां अल्लाह जे रसूल जो ताबेदार आहियां पर यकीन ॼाणो मोड़ अचनि था मौक़िया अचनि था महल लंघी वञे थी असीं उते हथ ॿधी बीह रहूं था ऐं पिण कढी बीह रहूं था त हाणे असां का ही शइ कान थी ॾे पर सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन दुनिया जे साम्हूं जेको अमल करे ॾेखारियो इहो क़ुरान जी आयत जो अमली नमूनो हो अल्लाह जे रसूल जो हुकुम अचे अमां जो अख्तियार नाहे अमां जा अख्तियार सभु सलब थियल आहिनि अख्तियार कसियल आहिनि अमां जो हिन दुनिया में रसूल जे हुकुम जे साम्हूं को बि अख्तियार नाहे का बि मर्ज़ी कान्हे का चंद नसीहतूं
उन अज़ीम दौर जे अज़ीम इंसाननि जो ज़िक्र करे पंहिंजे पाण खां सवाल करियां थो, अवां सभिनी खां सवाल करियां थो त पाण इन मयार ते केतिरो पूरा लथा आहियूं या लहण जी का तड़प आहे सही। अलाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकु हदीस सही बुखारी में किताबुल बुयू में, हदीसन जे किताब सही मुस्लिम में किताबुल बुयू में सैयदना काब बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु खां मरवी आहे, वो बयान करे तो त मुंहिंजी कुझु रक़म अबू हैदरत रज़ी अल्लाह ताला अन्हु ॾांहुं रहियल हुई, कर्ज़ हो, मूंखे अदा न पियो करे, काफ़ी अरसो गुज़री वियो ऐं मूंखे मिले बि न पियो। हिकु ॾींहुं मस्जिद नबवी में मूंखे अबी हैदरत रज़ी अल्लाह ताला न मिली वियो। मूं हुनखे चयो त तव्हांखे कर्ज़ अदा करणो पवंदो। काफ़ी ॾींहं गुज़री विया आहिनि ऐं हुनजी तक़ाज़ा का गैर शरई कान हुई, हुनजो हक़ हो। तॾहिं उन इनकार कयो त मूं वटि हींअर पैसो कोन्हे, आउं लाथ में आहियां, जॾहिं मूंखे मिलियो तॾहिं तोखे अदा कंदुसि। के मूं चयो त न, तोखे हर हाल में कर्ज़ अदा करणो पवंदो। तूं छा असां ॿिन्ही जा आवाज़ मथे थी विया। अलाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन असांजा आवाज़ पंहिंजे घर मुबारक में ॿुधा। हुजरो मुबारक ऐं मस्जिद नबवी ॿई गॾिया पिया। काब बिन मालिक रज़ी अल्लाह ने फरमायो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पर्दो हटाए पंहिंजो मुंहुं मुबारक ॿाहिरि कढी मूंखे इशारो करे फरमायो, ऐं काब मूं निहारियो त अल्लाह जो पैगंबर मूंसां मुखातिब आहे। पंहिंजी आंगुर मुबारक मथे करे उन जे अध ते पंहिंजी आंगुर रखी इशारो कई त काब पंहिंजे मुस्लमान भाउ खे अध कर्ज़ माफ़ कर। सोचण जी ॻाल्हि आहे, पैसो केॾी ॾुखी शइ आहे। भाउ खां मिठो, ज़ाल खां मिठो, औलाद खां मिठो, पंहिंजे नफ़्स खां मिठो, बुख वेठो मरे तॾहिं बि पैसा ख़र्च नथो करे। हिन ख़ासि तौर ते महांगाई जे दौर में पैसनि सां केतिरी इंसान खे महबत आहे। अलाह जे पैगंबर दुनिया में इहो हक़ ॾेखार पे चाहियो त नबी जो तमाम मोमिनन ते कहिड़ो हक़ आहे। अन्नबी औला बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम, नबी जो मोमिनन ते संदुन जिंद जान खां बि वधीक हक़ आहे ऐं संदुन घरवारियूं मोमिनन जूं माइरूं आहिनि। दुनिया वारनि खे ॾेखारणु घुरे पियो त पैगंबर जो तव्हां ते हक़ कहिड़ो आहे। पैसो त ॿिए नंबर ते आहे, पर अव्वल नंबर ते मुंहिंजी जान आहे। अव्हांजी जान ते बि पैगंबर जो हिन पूरी दुनिया में सभ खां वधीक हक़ आहे। फरमायूं काब आंगुर जो अध करे इशारो फरमाए त अध कर्ज़ पंहिंजे भाउ खे माफ़ कर। काब रज़ी अल्लाह ने इशारो ॾिठो, इशारे जी देर हुई। नबी अलैहिस्सलाम जन थोरो दूर हुआ, एतिरो कोन थी त अल्लाह जे रसूल मूंखां पुछो आहे त कर्ज़ आहे केतिरो, सवनि में आहे, हज़ारनि में आहे, लखनि में आहे या करोड़नि में आहे। आलिमुल ग़ैब पैगंबर कोन हो, आलिमुल ग़ैब सिर्फ़ अल्लाह जी ज़ात हुई। ईमान जी तारीफ़, ईमान जी खूबी, ईमान जी ख़ासियत इंसान जे अमल मां परे खां मालूम थिए थी। काब बिन मालिक रज़ी अल्लाह ने फरमायो, अल्लाह जे पैगंबर मूंखे हुकुम कयो, मूं अर्ज़ कयो त अल्लाह जे रसूल मूं अध कर्ज़ पंहिंजे भाउ खे माफ़ कयो। हिकिड़ो अखर ज़बान ते वधीक कोन चोरियऊं त अल्लाह जे रसूल मुंहिंजी मिल्कत हुई। हेतिरो वक़्तु थी वियो आहे, कोन मिलियो। अॼु बि तव्हां हिन जी वगार वही मुंहिंजा पैसा ॿोड़े छॾिया आहिनि। हिकिड़ो अखर वधीक कोन चई। जॾहिं उन हा कई, पाण अबू हैदरत रज़ी अल्लाह ने खे फरमायूं, अवां बाक़ी जेको अध कर्ज़ आहे इहो पंहिंजे हिन भाउ काब बिन मालिक रज़ी अल्लाह ने खे अदा करियो। उहो अर्ज़ करे, अल्लाह जे रसूल जेकॾहिं मूं वटि पैसो हुजे हा ऐं छो कोन अदा करिया हा, पर हिकिड़ो अखर ज़बान ते कोन आयो। साम्हूं ॻाल्हाइण वारो कहिड़ो? मुहम्मद मुस्तफ़ा साहिब वही शारिह क़ुरान, जेको असांखे हुकुम करे पियो त हीउ कमु तव्हां करियो। अर्ज़ कई त अल्लाह जे रसूल जेको अध कर्ज़ ऐं फौरी तौर ते पंहिंजे भाउ खे अदा कयां थो। हीअ सभु नसीहतूं असांखे दरस अल्लाह जो अमर, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अमर जॾहिं असांजे साम्हूं अची वञनि, असांजा कंध झुकी वञनि, असांजूं मर्ज़ियूं, असांजूं ख़वाहिशूं, असांजूं रस्मूं, असांजा रवाज, असांजूं तमन्नाऊं, असांजूं सदूं, इहे सभु दम टोड़े वञनि। अल्लाह जे रसूल जे फरमान जे साम्हूं असीं पंहिंजो गर्दन झुकाए छॾियूं। हदीस शरीफ़ जे किताब सुनन नबी दाऊद में सही सनद सां सैयदना अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह ताला उन खां हदीस मुबारक मरवी आहे। वो बयान करे तो, हिकु ॾींहुं जुमे जो ॾींहुं हो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मिंबर ते जुमे जे ख़ुतबे जे लाइ वेठा हा। मस्जिद नबी में माण्हुनि जो वॾो अंबोह अची गॾु थियो ऐं माण्हू जेके से बीही रहिया। अॼु मस्जिद में अचो,
बेहमदी ताला अहलुल हदीस हुजण जी दावा करियूं था मस्जिद में केॾीमहिल पुॼूं था जॾहिं ॿियो ख़ुतबो मौलवी शुरू करे थो न असीं पोइ मस्जिद में पुॼण जी कोशिशि करियूं था अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो फरमान जेको सही बुखारी में मौजूद आहे पाण इरशाद फरमायो इज़ा कान यौमुल जुमअति वक़फ़तिल मलाइकतु अला बाबिल मस्जिद फयक्तबूनल अव्वल फल अव्वल जॾहिं जुमे जो ॾींहुं थिए थो अल्लाह जा फरिश्ता जेके ज़मीन ते घुमनि था मस्जिद में मस्जिद जे दरवाज़े ते अची वेहनि था पोइ सभ खां पहिरीं घड़ी में जेको माण्हू अचे थो उन जे अमलनामे में लिखनि था हिन अल्लाह जे रस्ते में अॼु उठ कुर्बान कयो ॿी घड़ी में जेको अचे थो उन जे लाइ लिखनि था त हिन अल्लाह जे रस्ते में अॼु गऊं कुर्बान कई टी घड़ी में अचण वारे जे लाइ घेटे जो अजर चौथी घड़ी में अचण वारे जे लाइ कुकड़ जो अजर पंजी घड़ी में अचण वारे जे लाइ बेदे ॾियण जो अजर ऐं सवाब लिखियो वञे थो फैज़ा कानल मुअद्दिन कोई जॾहिं बांगो बांग ॾिए थो अल्लाह अकबर जी सदा बुलंद थिए थी अल्लाह जा फरिश्ता पंहिंजो दफ़्तर बेड़े ॿाहिरि कोन था वञनि मथे नथा वञनि अर्शे अज़ीम ते मुस्तवी अल्लाह वटि पर मस्जिद में अची ख़तीब जो ख़ुतबो ॿुधनि था केॾो शान आहे आलिमनि जो ख़तीबनि जो जिन जे ख़ुतबे ॿुधण जे लाइ अल्लाह जा फरिश्ता मस्जिद में हुजनि था अचो पंहिंजे पाण खां सवाल करियूं हदीसूं सां ॿुधियूं आहिनि केॾीमहिल मस्जिद में पुॼूं था अचो ख़ुतबे खां अॻु में केतिरा माण्हू आहिनि ऐं जॾहिं बांग बस थिए थी पोइ माण्हू आहिस्ता आहिस्ता मस्जिद में अचणु शुरू थियनि था पर हीउ अज़ीम दौर हो एतिरे क़दुरु माण्हू मस्जिद नबी में मौजूद हुआ साम्हूं बीठा हुआ कुझु पोयां वेठा हुआ अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिठो ही बीठल पोयां माण्हुनि खे ॿुधण में रुकावट थिए थी अॼु त लाउड पिया आहिनि परे परे ताईं आवाज़ पुॼे पियो अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मिंबर ते वेही इरशाद फरमायो इजलिसु जेके बि बीठल माण्हू आहियो वेही रहो हिकिड़ो अखर नबवी ज़बान मां निकितो जो जिते बीठो हो उते वेही रहियो पाण नबी अलैहिस्सलाम जे मिंबर ते तशरीफ़ फरमा थिया ऐं ख़ुतबो ॾियणु शुरू कयूं पाण ॾिठूं त अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु मस्जिद जे दरवाज़े ते वेठो आहे जिते माण्हू जुतियूं लाहिनि था उहो अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु जिन जूं फज़ीलतूं पढ़ो जिन जा शान पढ़ो उन जा मक़ाम मर्तबा पढ़ो केॾी वॾी हैसियत आहे हदीस शरीफ़ जे किताब मुस्नद अबी आला में नबी अलैहिस्सलाम जी एक हदीस मुबारका मरवी है पान के सफर में हुआ अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु के फरमायो अब्दुल्लाह मुझे लाइ हिन खबर जे वण में जा हिकिड़ो डंदड़ भञी अच अब्दुल्लाह रज़ी अल्लाह ताला अन्हु खबर ते मथे चढ़ियो उहा टारी भञी हेठि लथो सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन खिली पिया पान नबी अलैहिस्सलाम जे उन जे खिलण जो सबबु पुछो मिम्मा तज़हकून ॾियो ख़बर अमी छाजे लाइ खिलियायो न खिलण जी ॻाल्हि आहे न खिलण जो मौक़ो आहे छाजे लाइ खिलियायो उन्हनि अर्ज़ कयो मिन दिक़त सा कई ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अब्दुल्लाह रज़ी अल्लाह ताला जूं सनड़ियूं बुकियूं सनड़ियूं टंगूं ॾिसी करे ईअं ॾिठो त रुॻी हॾनि ते कल चढ़ियल आहे हॾनि जी मूड़ी आहे उन जे करे असीं थोरो खिली पिया आहियूं पाण नबी अलैहिस्सलाम जो फरमायो कसम उन अल्लाह जो जिन जे हथ में मुंहिंजो साह आहे लहुमा अस्कलुन फिल मीज़ान मिन उहदिन यौमल क़ियामत नबी अलैहिस्सलाम जो फरमायो जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो अब्दुल्लाह रज़ी अल्लाह ताला जो ये ॿ टंगूं साइमी में विझबियूं ॿिए पासे पुड़ में जबल ओद के विझो वेंदो तॾहिं अब्दुल्लाह रज़ी अल्लाह जो टंगू इन ओद जबल खां बि वधीक वज़नी आहिनि इहो वज़न हो ईमान जो तक़वा जो परहेज़गारी जो किरदार जो अख़लाक जो उहो अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह ताला मस्जिद नबी जे दरवाज़े ते वेही रहियो पाण नबी अलैहिस्सलाम जो फरमायो अब्दुल्लाह अंदर अच अंदाज़ो लॻायो अल्लाह जे पैगंबर जो फरमान पहुतो हिकिड़ी विक अंदर भरे शाम में के मुनासिब जाइ ते वेहण पसंद कोन कयूं रब उन्हनि खे क़ुरान में जेका नसीहत कई या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुक़द्दिमू बैन यदयिल्लाहि व रसूलिही ऐ ईमान वारो अल्लाह ऐं उन जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अॻराई न कदा करियो पैगंबर जो फरमान पहुचे गर्दन झुकी वञे ख़वाहिशूं तमन्नाऊं इहे सभु दम टोड़े वञनि अव्हां जी पंहिंजी मर्ज़ी दुनिया में का बि न हुअणु खपे अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिन अज़ीम जमात जे किरदार ते असीं गौर कयूं था सच पुछो असांखे पंहिंजो ईमान अधूरो नाक़िस अणपूरो नज़र अचे थो
حدیث شریف یہ کتاب سنن نبی داؤد میں سیدنا ابو سعید خدری رضی اللہ تعالیٰ عنہ کا صحیح سند سا حدیث مبارکہ مرویہ ہے۔ ایک دفعے پان نماز پڑھائیں پیا، نماز میں کن جتی پاتل ہوئی، اوچ تو پان پنجی جتی لاتھاؤں آئیں پنجی جتی جے کہے وہ کھابے پاسے رکھیوں۔ جن صحابہ کرام رضی اللہ عنہم کے نماز میں جتی پاتل ہوئی، انہوں نے پر جتی لائے پاسے تے رکھی، جدے پان سلام ورائیوں ڈٹھوں تو سبنی صحابہ رضی اللہ عنہم جن کے جتیوں پاتل ہوئیوں انہوں نے پنجی جتیوں لائے چلیوں۔ اینا حدیث مبارکہ میں سان کے معلوم تھیو جے کریں جتی میں کا گندگی گلازت پلی تھی لگل کانے کا کہیں ضرورت مجبوری جے تحت انہیں کے پائے نماز پڑھے، نماز میں کہیں بے قسم جو کو حرج کونے کو خلل کونے، اللہ رب العزت ان کی نماز کے قبول کر دو۔ جو نبی علیہ السلام جن بعض اوقات یا جتی پائے نماز پڑھی آئے مسجد میں پڑھی تن، پر جے کہیں میدان تے نماز جنازہ پڑھ جیتی جتی پیر میں پاتلا ایچو کا پلی تھی گندگی گلازت لگل کانے انہیں جتی ساجے کدے کو نماز پڑھے تو کہیں بے قسم جی کا شرعی پابندی یا سختی کانے کا بالکل تمام پڑھی سکو تا۔ اللہ جے نبی علیہ السلام جن صحابہ کرام رضی اللہ عنہ کا سوال کہو جو خبر اما جتی کہرے بنیاتے لاتی آئے، انہوں نے عرض کہو تو اللہ جا رسول جے کے پیرین صف میں تما کے دسی رہا ہا انہوں نے جتی لاتی اساں کے پکتی تے ہنوں نے جتی ان کرے لاتی آ جو اللہ جے پیغمبر لاتی آ وہ پویاں جے کے بھی مانو جتی سہا انہوں نے سبنی جتی ان کرے لاتی جو تمہاں جی جتی لتل ڈٹون انہوں نے سب پنجی جتیوں لائے چلیوں۔ تمہاں غور کریو اللہ جے پیغمبر ہکڑو عمل کیو، زبان مبارک اساں کو اکھر کون گالائیو، سندن عمل کے دسی مسجد میں جنب مان کے جتیوں پاتل ہوئیں انہوں نے سبنی جتیوں لائے دنیا وارن کے درس لنو جے نبی تے تما کلمو بھریوا انہوں نبی جی تابداری فرمبرداری ہی کبھی آ۔ اللہ جے پیغمبر صلی اللہ علیہ وسلم جی ہے نا عظیم جماعت جی عظیم فردن دنیا میں پیغمبر جی تابداری فرمبرداری جا جے کے مثال قائم کیا دنیا کے درس لنو پیغمبر جی تابداری کیے کبھی آ یہ کبھی آ جی پیغمبر جی ساتھن کیا۔ حدیث شریف کتاب مسند احمد میں صحیح سند سا ابو برزہ اسلمی رضی اللہ تعالی عنہ کا حدیث مبارکہ مروی آئے تا ایک دفعے رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم جن ایک انصاری صحابی کے سجو پان فرمایوں مکے تمہاں جے نیانی جو سنگ گھربل ہے ان جرے یا گال بدھی چاہیں تو منجا بھاگ چیبا منجوں اکھیوں تھدیوں تھیندیوں جو محمد صلی اللہ علیہ وسلم جے گھر میں منجی نیانی بجے پان نبی علیہ السلام جے ارشاد فرمایو مکے پنجے لائے نیانی جی گرج کانے بلک مکے جلیبی رضی اللہ تعالی عنہ جے لائے نیانی جی گرج ہے تمام جے لائے ایو پیغام ہے اما پنجی نیانی جو سنگ جلیبی رضی اللہ تعالی عنہ کے دیو۔ وہ انہاں عرض کے تو اللہ جا رسول ہن معاملے میں اکیلو کونے مکے اتری فرصت جو گھر ونیا پنجی گھرواری سے صلاح کریا ڈساں تو وہ چھاتی چوے یو اللہ رب العزت جے پیغمبر جو ہی عظیم ساتھی پنجی گھرواری کے صدے ان کے چیائیں تو کہ خوشخبری ہو جے اج محمد صلی اللہ علیہ وسلم نیانی جو سنگ گھریو آ تڑے ان جی گھرواری چیو ہی اللہ جا سانتے احسان بھاگ چیبا اسان جو اکھیوں تھدیون جو اللہ جو پیغمبر اسان کا سنگ گھرے۔ انصاری صحابی ان کے بدایو نبی صلی اللہ علیہ وسلم جن پنجے لا سنگ کون گھریو آ کنجلا گھریو آ چاہیں تو جلیبی رضی اللہ تعالیٰ نے جے لائے سنگ گھریو آئے سادڑو فقیر منسمانو کا وڈی دنیا کا دولت کانے کا پر اسلام جی دولت ایمان جی دولت انوٹ وافر مقدار میں موجود ہوئی انہیں لا سنگ گھریو تن۔ حدیث راوی ابو برزہ اسلمی رضی اللہ تعالیٰ نے فرمائے تو جلیبی رضی اللہ تعالیٰ نے جو نالو بدھی ان انصاری جی گھرواری 3 دفعہ یہ لفظ چیا چھا اللہ جے پیغمبر صلی اللہ علیہ وسلم کے جلیبی بکھان سوائے بیو کو مرس سنجی نیانی جے لئے کون ملیو اساں ان کے پنجو نیانی جو سنگ کون ڈیداسوں فلانا وڈا مانو دنیا دار ہوندے وارا آیا سنگ جی طلب کیوں انہن کے کون ڈیسوں ہی نیانی انہن جے لائق کیوں تھی سگے تڑے ان جے پیو
न्याणी जे पीउ सोचो त पैगंबर वटि वञा, वञी करे सॼी ॻाल्हि ॿुधायां। इहा गुफ़्तगू उन्हनि जी न्याणी ॿुधी रही आहे। उहा वेझी आई, अची करे पंहिंजे पीउ ऐं माउ खां पुछी त तव्हां कहिड़ी शइ जे बारे में गुफ़्तगू करियो पिया। उन्हनि खेसि ॿुधायो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन तुंहिंजो संग जुलेबी रज़ी अल्लाह ताला जे लाइ घुरियो आहे। तुंहिंजी माउ चवे थी त इनखे आउं कान ॾींदुसि। तॾहिं उन न्याणी पंहिंजे पीउ ऐं माउ खे मुखातिब थियो, असीं सभु न्याणियुनि वारा आहियूं। अमा मां केतिरा माण्हू पंहिंजे न्याणियुनि वारा, पंहिंजे औलाद वारा आहियो। पंहिंजे घरनि जो माहौल ॾिसूं, छा मुंहिंजी सोच आहे, छा तव्हांजी सोच आहे, छा असांजे पंहिंजे औलाद न्याणियुनि जी सोच आहे। इहा न्याणी जंहिं घर में रही पए, हूंदे वारो घराणो, हैसियत वारो घराणो, केतिरनि भलनि घराणनि खे उन्हनि रिश्ते ॾियण खां इनकार कयो। जॾहिं उन न्याणी उन्हनि जी इहा ॻाल्हि ॿुधी, तॾहिं पंहिंजे माउ ऐं पीउ खे मुखातिब थी करे चयाईं, अमा ॿिन्ही खे मुंहिंजो फ़िक्र आहे त अहिड़े ग़रीब फ़क़ीर सादे माण्हू जे घर में मुंहिंजो गुज़र कीअं थींदो, ऐं उन सां ज़िंदगी कीअं गुज़ारींदुसि। मुंहिंजी ज़ात अव्हां जे मथां हावी आहे, अव्हां खे मुंहिंजो फ़िक्र, मुंहिंजी ऊन आहे। हक़ीक़त हीअ आहे, अव्हां मूं ॾे न ॾिसो, अव्हां ॾिसो त तव्हांखे मोकिलियो कंहिं आहे, अव्हां खे हुकुम कंहिं कयो आहे। मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुकुम तव्हांजे लाइ आहे। न तुंहिंजो अख्तियार, न माउ जो अख्तियार, न मुंहिंजो अख्तियार। रब्बुल इज़्ज़त जेको क़ुरान में हुकुम फरमायो, कंहिं बि मोमिन मर्द, कंहिं मोमिना औरत जो इहो वॾो शान उनखे लाइक़ नथो जुगाए जो अल्लाह जे रसूल जो हुकुम पहुचे, पोइ उन्हनि जी का मर्ज़ी, उन्हनि जो को अख्तियार हले। मूंखे तव्हां पैगंबर जे फरमान ते कुर्बान करियो। मुंहिंजे रब में उमेद है त मुंहिंजो अल्लाह मूंखे कॾहिं बि ज़ाया कोन कंदो। तव्हां अहदीस मुबारक जा किताब पढ़ो, उहा शादी थी, अल्लाह रब्बुल इज़्ज़त नेक सालिह औलाद ॾिनो, दुनिया उन जे रिश्ते ते रश्क करण लॻी। तव्हां ऐं असीं वेही करे हिननि वाक़िअनि ते संजीदगी सां गौर कयूं त हिन अज़ीम जमात कहिड़ियुनि हालतुनि में अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी ऐं फर्मबरदारी कई आहे। अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुकुम अखियुनि ते आहे, कहिड़ियूं बि हालतूं हुजनि। हदीसनि जे किताब सही मुस्लिम में किताबुल जिहाद में इब्राहिम तैमी रहमहुल्लाह पंहिंजे पीउ यज़ीद बिन शरीक रहमहुल्लाह खां रवायत कई आहे। उहो बयान करे थो, असीं हुज़ैफा बिन यमान रज़ी अल्लाह ताला अन्हु जे मजलिस में मौजूद हुआसीं। हिकु शख़्स इहा ॻाल्हि चई, जेकॾहिं आऊं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर मुबारक में हुजां हा, ही बि करियां हा, ही बि करियां हा, ही बि करियां हा। मुंहिंजे पीउ चयो त पोइ हुज़ैफा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां पुछियो, दे ख़बर तूं वाक़ई ईअं करीं हा? हक़ीक़त हीअ आहे त जिन हालतुनि में असां नबी अलैहिस्सलाम जी ताबेदारी फर्मबरदारी कई, हिन दौर जो माण्हू शायदि ई को ताबेदारी करे सघे। पोइ हुज़ैफा रज़ी अल्लाह ताला ने पंहिंजे हयाती जो वाक़ियो ॿुधायो। हिकु राति नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन असांखे इरशाद फरमायो, जंग अहज़ाब जे मौक़े ते वॾा लश्कर मुस्लमाननि जे मुखालिफ़त में अची जमा थिया। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन असांखे पंहिंजे मजलिस में विहारे इरशाद फरमायो त केरु आहे जेको अबू सुफियान ऐं उन जे लश्कर जी मोट ख़बर खणी ईंदो, आऊं ऐं उहो क़यामत जे ॾींहुं बेश्त में गॾु हूंदासूं। छा था सम्झो बिशारत ऐं ख़ुशख़बरी? पर हुज़ैफा रज़ी अल्लाह ने फरमायो, उन राति एॾी त थधी हवा लॻी रही हुई, एॾो सीउ पियो हो जंहिंजो को छह कोन हो। असांजूं ज़िंदगियूं गुज़रियूं आहिनि, पर अहिड़ो सीउ अॻु में कॾहिं कोन पियो, अहिड़ी थधी हवा अॻु में कॾहिं बि कान लॻी हुई। अल्लाह जे पैगंबर पेशकश कहिड़ी कई, जेको वञी अबू सुफियान जे लश्कर जी ख़बर वठी ईंदो, क़यामत जो ॾींहुं उहो मूंसां गॾु हूंदो। किथे? बिमाना बेश्त में गॾु हुजे। जिन माण्हुनि जूं ज़िंदगियूं बेश्त जे लाइ हासिल करण जे लाइ गुज़रियूं, नबी अलैहिस्सलाम जिन तां क़ुर्बान थियण जे लाइ उन्हनि कोशिशूं कयूं, क़ुर्बानियूं ॾिनियूं, अहिड़ो अज़ीम मौक़ियो हो। पर ॿाहिरि सिंधी में चवंदा आहिनि फिफड़ पे निकिता, कंहिं कोन कुझु, सभु जमात वारा चुप करे वेही रहिया। थोरी देरि तरसी नबी अलैहिस्सलाम जो इरशाद फरमायो, केरु आहे जेको वञे अबू सुफियान उन जे लश्कर जी ख़बर वठी अचे, क़यामत जे ॾींहुं हू मूंसां गॾु हूंदो।
पाण नबी अलैहिस्सलाम जो फरमान ॿुधी सभु चुप थी वेही रहिया, कंहिं कोन हा कई। हर हुकुम ते ताबेदार, हर फरमान ते कद झुकाइण वारा, हर जाइ ते अॼु तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, सीना छिली थियल हुआ, 70 80 ज़ख़्म सभु सीने ते हुआ, पुठियां को धक लॻल कोन हो, पर मौसम एॾी त ख़तरनाक हुई जो रूह न पियो चवे त हितां निकिरजे ॿाहिरि। पोइ नबी अलैहिस्सलाम जो ॾिठो त हाणे त केरु कोन थो थिए, पाण फरमायूं कुम या हुज़ैफ़ा, ऐं हुज़ैफ़ा मुंहिंजी दिलि चवे थी तूं उथ, हीउ कारनामो तूं सरंजाम ॾे। हुज़ैफ़ा रज़ी अल्लाह न फरमाए थो जॾहिं नबी अलैहिस्सलाम जिन मुंहिंजो नालो वरितो न, बसि इनकार करण जी मूंखे का सूरत ई नज़र कान आई। हिन सभिनी माण्हुनि में पाण मुंहिंजो नालो वरितो अथनि, ऐं संदन इन फरमान जी लॼ रखंदुसि, भरम रखंदुसि, कॾहिं मुखालिफ़त कोन कंदुसि। हद दर्जे जो सी, हद दर्जे जी थधी हवा लॻे पई। चवे थो नबी अलैहिस्सलाम जिन मूंखे कुझु सम्झाणियूं ॾिनियूं, हुज़ैफ़ा तव्हां वञो ॾिसी अचो त अबू सुफ़ियान जो लश्कर केतिरो आहे, हथियार केतिरा अथनि, तादाद में केतिरा आहिनि, पर उते वञी अहिड़ो को कमु न कजां जो हू मच्छर जी पवन मथां तोखे नुक़सानु पहुचे या तूं असांजे लाइ कंहिं नुक़सान जो सबबु बणिजी। चवे थो मूंखे नबी फरमान ॿुधण खां पोइ इजाज़त मिली, जीअं नबी अलैहिस्सलाम जे ख़िदमत मां मजलिस मां ॿाहिरि निकितुसि न, अहिड़ी गर्मी थी ॼण त हमाम में हला पियो। जीअं न हमाम में बाह भरे थी, उते इंसान जा पघर निकिरनि था, एतिरी मूंखे गर्मी लॻी, सम्झ त हमाम में हला पियो। छाजो सीउ, छाजी थधी हवा, ही सभु रब जे तरफ़ां इम्तिहान आहिनि, आज़माइशुनि ॿारनि जे लाइ। तव्हां कुर्बानियूं ॾियो, अमल करियो, रब वॾो क़दुरदान आहे। चवे थो ऐं मंज़िल तय कंदो कंदो आयुसि, अची करे राति जे उन पेट में अबू सुफ़ियान जे लश्कर जे वेझो पहुतुसि। ॾिठमि त अबू सुफ़ियान कमीस लाहे सर्दी जे करे बाह ते पुठा सेके रहियो आहे। ॾिठमि त वाह जो निशान हुआ, पंहिंजो तीर सिधो करे उनखे हणण जे लाइ कयुमि। नबवी फरमान मूंखे यादि आयो त हुज़ैफ़ा अहिड़ो को कमु न कजां, मच्छर जा न उन्हनि खे जो तोखे को नुक़सानु पहुचाए या हू असांखे चे नुक़सानु पहुचाइनि। तुंहिंजो कमु आहे सॼी सूरत हाल जो जाइज़ो वठी अचनि। चए थो मूं तीर छिके पंहिंजो वापसि कयो, सॼी ख़बरचार वठी नबी अलैहिस्सलाम जे ख़िदमत में आयुसि, ॼण त हमाम में हली रहियो आहियां। नबी अलैहिस्सलाम जे ख़िदमत में पहुतुसि न, उहो साॻियो सीउ, साॻी थधी हवा शुरू थी। अलाह जे नबी अलैहिस्सलाम जिन खे सॼो अहवाल ॾिनमि, वक़्तु गुज़रियो। नबी अलैहिस्सलाम जो इरशाद फरमायो त हाणे तूं सुम्ही रह, जेको वाधारो कंबल हो उहो मूंखे ॾिनऊं। फरमायो त हुज़ैफ़ा हाणे तूं सुम्ही रह। चवे थो उन कंबल मूंखे जेको उन राति निंड में मज़ो ऐं लुत्फ़ ॾिनो न, ऐं सॼी राति सुम्ही रहियसि। तव्हांजो नबी अलैहिस्सलाम जिन फजर महिल आया, कुम या नौमान, ऐं घणी निंड करण वारा, हाणे त फजर थी वई आहे, अञा उथी कोन सघियो वई। छा था सम्झो इन अज़ीम क़ौम जा किरदार जिन नबी अलैहिस्सलाम जे हर फरमान जे साम्हूं पंहिंजो गर्दन झुकायो, का मजबूरी, को उज़र, को लाचार पेश कोन कयो। असां वांगुरु गोश्त पोश्त जा इंसान हुआ, पर सच पुछो उन्हनि जेके किरदार अदा कया, उन्हनि जी अमली ज़िंदगी खे ॾिसी असांखे पंहिंजे ईमान ते शक जागे थो, असीं कहिड़े क़िस्म जी ज़िंदगी गुज़ारियूं पिया। अलाह जे नबी अलैहिस्सलाम जे उन शुरूआती दौर में मुसलमान 16 या 17 महीना बैतुल मुक़द्दस ॾांहुं मुंहुं करे नमाज़ पढ़ंदा हुआ, पर संदुन ख़्वाहिश हुई अबाणो क़िबलो, इब्राहिम अलैहिस्सलाम जो क़िबलो काबतुल्लाह असांखे हुकुम थे एॾा मुंहुं करे नमाज़ पढ़ूं। हिकिड़ो ॾींहुं न, हिकिड़ो हफ़्तो न, हिकु महीनो न, 16 या 17 महीना अलाह रब्बुल इज़्ज़त दुनिया खे ॾेखारियो। ही नबी तव्हांखे पंहिंजी मर्ज़ी सां का ॻाल्हि कोन थो ॿुधाए, वमा यंतिकु अनिल हवा इन इल्ला वहयु यूहा, ऐं मुंहिंजो रसूल पंहिंजी मर्ज़ी, पंहिंजी सद, पंहिंजे ख़्वाहिश सां नथो ॻाल्हाए, उहो ई कुझु ॻाल्हाए थो जेको आउं खेसि वही करियां थो। वही पंहिंजी मर्ज़ी सां कोन थो अचे, जॾहिं आउं अलाह घुरां थो तॾहिं वटसि वही अचे थो। केतिरो इंतज़ार रब पंहिंजे पैगंबर खे कराए, दुनिया खे इहो ॾेखार चाहियो पिए त ही मुख़्तार कुल नाहे, वही जो अचणु हिन जे वस में कोन्हे, इहो मुंहिंजे अलाह जे वस ऐं इख़्तियार में आहे। पोइ रब्बुल आलमीन वही मोकिलियो, हाणे तव्हां पंहिंजा मुंहुं काबतुल्लाह ॾांहुं करे पोइ निमाज़ पढ़ंदा कयो। इहे आम हालतुनि में अलाह रब्बुल इज़्ज़त हुकुम मोकिले पिए सघियो, पर न, नबी अलैहिस्सलाम जिन विचीं जी निमाज़ पढ़नि पिया। विचीं जी निमाज़ पढ़ंदे अलाह वही मोकिलियो।
वही मोकिलियो ऐं पैगंबर हाणे पंहिंजे मुंहनि खे काबतुल्लाह ॾांहुं मुंहुं करे निमाज़ पढ़ो। नबी अलैहिस्सलाम जन ऐन निमाज़ जी हालत में काबतुल्लाह ॾांहुं मुंहुं करे निमाज़ पढ़णु शुरू कयूं। तव्हां ॾिसो ताबेदारी फर्मबदारी इन खे चइबो आहे। जॾहिं सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन ॾिठो त पैगंबर बैतुल मक़दस जे बजाए काबतुल्लाह ॾांहुं मुंहुं करे निमाज़ पढ़े पियो न, उन्हनि बि पंहिंजा मुंहुं फौरी तौर ते पैगंबर जे ताबेदारी में ओॾां कया। पैगंबर ज़बान सां अखर बि कोन चयो, न्यापो कोन मोकिलियूं, सिर्फ़ खे न अमल कंदे ॾिठऊं। ओॾी महिल ई उन्हनि जा मुंहुं फिरी विया ऐं काबतुल्लाह जे तरफ़ निमाज़ पढ़ियऊं। पोइ निमाज़ खां बाद फरमायूं अल्लाह रब्बुल आलमीन ऐन वही निमाज़ जी हालत में वही मोकिले मूंखे हुकुम फरमायो त तव्हां काबतुल्लाह ॾांहुं मुंहुं करे निमाज़ पढ़ो। नबी अलैहिस्सलाम जन निमाज़ पढ़ी बस कई। उतां खां हिकिड़ो माण्हू निकितो जेको पंहिंजे घर तरफ़ रवानो थियो। वञे त कंहिं मस्जिद में निमाज़ हले पई, उन्हनि जे साम्हूं बीही उन्हनि खे चयाईं ऐं अल्लाह जे रसूल ते ईमान रखी अव्हांखे इहा शाहिदी ॾियां थो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त हींअर काबतुल्लाह ॾांहुं मुंहुं करण जो अमर कयो आहे ऐं नबी अलैहिस्सलाम जे पोयां विचीं जी निमाज़ पढ़ी काबतुल्लाह जे तरफ़ मुंहुं करे आयो आहियां। जीअं उन जो आवाज़ उन्हनि जे कननि ते पियो, उहे बि फौरी तौर ते फिरी काबतुल्लाह ॾांहुं मुंहुं करे निमाज़ पढ़ण लॻा। तवीअ असीं अंदाज़ो लॻायूं हिन अज़ीम जमात पैगंबर जे फरमान जो केतिरो भरम रखियो, छा उन्हनि जी अमली हालत हुई। ही सभु नसीहतूं मूंखे दरस ॾियनि थियूं, अव्हांखे दरस ॾियनि थियूं। हिननि कननि केतिरा नबवी फरमान ॿुधाइनि, अमल जे मैदान में, अक़ीदे जे मैदान में, अख़लाक ऐं किरदार जे मैदान में, ख़ुशी ऐं गमी जे हवाले सां, ॾियण वठण जे हवाले सां, शादी मुरादी जे हवाले सां, दोस्ती दुश्मनी जे हवाले सां, पाड़े ऐं मिटनि माइटनि जे हवाले सां केतिरा रब जा फरमान ॿुधासूं, केतिरा रसूल जा फरमान ॿुधासूं। छा पंहिंजो गर्दन झुकी सघियो आहे? छा पंहिंजूं ख़्वाहिशूं ख़तम थी सघियूं आहिनि? हक़ीक़त हीअ आहे किथे असांजूं ख़्वाहिशूं ख़तम थियूं आहिनि। हर बार बार असांजूं ख़्वाहिशूं जनम वठनि थियूं। हज़ारे ख़्वाहिशें ऐसी के हर ख़्वाहिश पे दम निकिले, बहुत निकिले मेरे अरमान फिर भी कम निकिले। ये असांजूं ख़्वाहिशूं आहिनि जेके खुटण जूं नथियूं कनि। ही चंद वाक़िया अल्लाह जी रज़ा जे ख़ातिर मूं तव्हां जे साम्हूं बयानु कया आहिनि। इन्हनि सभिनी वाक़िअनि जो तत ख़ुलासो अर्के शीरी इहो आहे, रुगी पैगंबर सां ठली मोहब्बत जी दवा न करियूं, पंहिंजे किरदार खे जांचूं। मूं नबी अलैहिस्सलाम जो फरमान ॿुधो आहे, छा मुंहिंजो कंधु झुकियो आहे? मुंहिंजी कावड़ ख़तम थी आहे? मुंहिंजी दुश्मनी ख़तम थी आहे? मुंहिंजी अमली ज़िंदगी में को फ़र्क़ु आयो आहे या न? ही जलसा छाजे लाइ थियनि था? इन लाइ थियनि था असां में कमियूं आहिनि, अक़ीदे में, अमल में, किरदार में, दुनिया जे मामलनि में असां में ॾाढियूं खोटूं आहिनि। अचो त सभु गॾिजी पंहिंजी सलाह करियूं। आख़िरी हदीस मुबारका पढ़ी ऐं पंहिंजे हिन मुख़्तसर मज़मून खे ख़तमु करियां थो। हदीस मुबारका जी किताब सुनन अबी दाऊद में इब्नुल हंज़लिया रज़ी अल्लाह ताला अन्हु जी हदीस मुबारका है, तवील हदीस आहे। उन जे हिकिड़े मौक़े ते पाण नबी अलैहिस्सलाम जन फरमायो, नेमर रजुल खुरैमुल असदिय लौला तूल जुम्मतिही व इस्बारु इज़ारिही। नबी अलैहिस्सलाम जन अहिड़ी महल अहिड़ी जाइ ते इरशाद फरमायो जो खुरैम असदी उन मजलिस में मौजूद कोन हो। पाण फरमायूं खुरैम असदी ॾाढो चङो माण्हू आहे, ॾाढो भलो माण्हू आहे। छा था सम्झो जंहिंजे लाइ मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवे थी भलो माण्हू आहे, उन जे भले हुजण में कोई शक थी सघे थो? कॾहिं बि न, हरगिज़ बि न। सारी दुनिया जो पाण खज़ानो ख़र्च करियूं तॾहिं बि इहे लफ़्ज़ असीं हासिल करे नथा सघूं। केॾा ख़ुशि नसीब इंसान हुआ, छा उन्हनि जा मक़ाम मर्तबा, उन्हनि जा दर्जा हुआ, छा उन्हनि जूं बुलंदियूं, रफ़तूं, अज़मतूं, हैसियतूं हुयूं जिन जे लाइ मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर पुठ इहा गवाही पिया ॾियनि त खुरैम असदी ॾाढो चङो माण्हू आहे। हूंद उन में ॿ ॻाल्हियूं न हुजनि, ॿ कम न करे, ॿ ॻाल्हियूं न करेनि, हिन जो मुल ई कोन्हे, मटी कोन्हे को। ॿ कम कहिड़ा? हिकिड़ो कम इहो त उन जा वार ॿिने वॾा आहिनि, उहो कुलनि ते उन जा वार आहिनि। पाण सिंधी में ॿोली में चवंदा आहियूं न, बंबा वार कुलनि ते छत छोड़े छॾियाऊं, वॾा वार, ॿिने वॾा वार हुआ। फरमायूं इहे वार वॾा भला कोन्हे। मुस्लमान जे लाइ वार कननि जी हिन पापड़ी ताईं हुजनि, वधीक वार न हुजनि। फरमायूं जेकॾहिं इन जा वार कननि जी हिन पापड़ी ताईं हुजनि, ॿियो इन जी गोॾ जेका आहे न इहा भेॾीअ खां हेठि आहे। इहे ॿ कम न हुजनि। शिरक कोन्हे, बिदत कोन्हे, वॾा गुनाह कोन्हे,
زنا جو معاملو کونے، شراب جو معاملو کونے، ویاج جو معاملو کونے، قتل جو معاملو کونے، اساں تے گناہن جی فہرست ٹھائی آ، کترا گناہن چوندہ مڑائی خیرہ، مبیدائیوں توحید وارائیوں، ہی ننڈڑی غلطی کیسوں مڑائی خیرہ۔ اللہ جی شریعت جو امر ہے، پیغمبر جو کوب فرمان ننڈرو معمولی حقی نائے، ہر ایک نبوی فرمان جی عزت آبروا کدے بھی ان کے داغدار نکن کپے۔ نبی علیہ السلام جن یہ بگالیوں کیوں مجلس ماں ایکڑو مانو اتیو، خریم اسدی رضی اللہ تعالیٰ ڈا پوتو بازار میں موجود ہو، انہیں کے بھی بدائیں خریم اج تجھے لئے نبی صلی اللہ علیہ وسلم جن جے کے لفظ فرمایان اوے ہی ہن بیان لفظ میں چاہیے سونے جے پانی سان لکھن جے لائق لفظ جے توانجے لئے نبی علیہ السلام جن فرمایان کیڑا لفظ انہیں بدھایا تب من نبی علیہ السلام جن کم تنجے لئے فرمائے نہ ہو جن بس پو ہن جو مٹ مصر بیو کو مجھو صحابی کونے کو ایک انہیں جا وار تمام وڈا ہن۔ اچھا برساں کو دکان ہو اتا چھری وغیرہ کھائیں، کاتی وغیرہ کھائیں، کینچی وغیرہ کھائیں، پنجا وار اوڈی مل کٹے کنن جے پاپڑی برابر کھائیں۔ اللہ جے پیغمبر جو فرمان کنتے پیو عمل کرنے میں ہکڑو ڈی ایک ہفتو ایک مہینو ایک سال 60 سال کو لگا اچو پنجے پان دے نہاریوں اہل الحدیث سجوں تا اللہ جی ہن زمین تے اچھی اجری جماعت سا موجو تمام جو تعلق آئے سچ پچھو جیترا سی مسلمان ہو جنتے خوش آئیوں اترا سی اہل الحدیث ہو جنتے خوش آئیوں بین جا عقیدہ پڑھوں تھا نظریہ پڑھوں تھا عمل انہوں جو نمونو ڈسو تا اللہ جا شکر ادا کرنی تا منجا اللہ شرک بدعت نافرمان جہن ماحول میں تو اساں کے محمد صلی اللہ علیہ وسلم جی جماعت تسلسل واری جماعت اہل دے سان جوڑے رکھوا جیکا توحید میں بے مثل سنت میں بے مثل ہر معاملے میں قرآن حدیثی دعوت لیدر جماعتا تو ان سان کے جوڑے رکھوا جی مسلمان ہو جنتے سی خوش آئیوں این سی اہل الحدیث ہو جنتے خوش آئیوں آؤں ادب احترام سان پنجے ننڈڑن وڈڑن کے یو عرض قدس ہی تو وارن جو معاملو ہو متھے جے وارن جو معاملو پر ڈاڑھن جو معاملو کترو حکمہ اللہ جے پیغمبر جو فرمانا ایف اللہ وقتو شوارب ڈاڑھن کے معافی دیو این پنجو مچھوں کٹائیو اچو پنجے ہن 24 کلاکن جی ہفتے جی زندگی دہاریوں چھا یا ڈاڑی پنجے موہتے برداشت کریوں تا ڈاڑی برداشت کانے یا تو ان کے کوڑیوں تھا یا کینچی کھڑیوں ان کے کٹیوں تھا اللہ جے پیغمبر جن سنت وار کدے سین لارائیوں نتا کدے بہی کرے بیچار کیوں تاؤں جے پیغمبر جی سنت کے سین اختیار کرن جی دعویٰ کریوں تا اللہ جے پیغمبر جی ہن سنت پنجو کیڈو وارا کترا مانو ڈاڑھ انسان خاص طور تے نوجوانن کے عرض قدس امان جی سوہ امان جو حسن امان جو جمال اللہ جے رسول جی تابداری فرمبرداری میں ڈاڑھی کوڑن میں حسن جمال کونے ان مارو جی قربانی دسو نبی جو فرمان پہتو ڈاڑھی جو معاملو کولو متھے جے وارن جو معاملو ہو ان فرمان بدھن کھا بعد فوری طور تے عمل کرے دنیا وارن کے درس ڈنو مسلمانو نبی جو فرمان کنتے پوے سب حسرتوں خواہشوں دم ٹوڑے ونجن گردن جھکائے پیغمبر جے فرمان کے 5 فٹے بدن تے لاگو کریو وہاں گوڈ جیکا بھیدی کا ہیٹ ہوئی حدیث چال لذن وہاں چھری کھڑی ان کے وڈیائیں الہ انصاف ساکے عبد بکیتے بھیدی ساجیا نکی ڈگی حجے نکی بھیدی کا ہیٹ تھیے سمجھو تھا عمل میں گھنا نہیں لگا لمحہ لگا دنیا وارن کے درسو مسلمانو دعویٰ نہ کریو عمل کرے دکھاریو یہ عمل کریو پیغمبر جی تابداری پیغمبر جی فرمبرداری یہ کریو جی صحابہ کرام رضوان اللہ علیہ مجمعین پیغمبر جی تابداری کرے دکھاری اج چو پنجے ہن لباس کے نہاریوں اللہ رب العزت سان کے توحید سنت واری جماعت سان جوڑے رکھیو آئے پیریں دی دردی وٹ ونی سلوار کیڑی ماں پنجی تاجیوں کرے خبر تھو او کپڑو جے کو بھیڑی کا ہیٹ تے تو نبی علیہ السلام جو فرمائے دیو کپڑو کپڑے بارو دو دکھ جے باہ جو بل بربا کیڑو وڈو معاملو توحید سنت نماز تقوی پرہیزگاری سب پنجی جاتے نبی جے ہکڑے فرمان جی مخالف جو انجام نبی علیہ السلام جن جہنم ان جی بھڑکندر باہ بدایا گھروں عرصو تھیوا پان کے یا سلوار گوڈ پینٹ پاجامو ہمیشہ اسان جو بھیجے کا ہیٹا باہر مجلس میں ویندے آفیس میں ویندے اسی لجی لگوں تا کرے شہر میں بنجو یہ نوجوان طبقو
25 साल 30 साल 35 40 साल उमिरा निकर पातलन गोडे तयन ही बर्गरन एडवांस्डन फॉरवर्डन एडुकेटेडन ही पढ़े लिखलन ही शहर जा माण्हुन का लज काने घर में नौजवान धीया भेणा मावा उन्हनि जे साम्हूं हिन गोड ते पाजामो पातला शहर में रस्तन ते निकरन था का लज काने को हया कोने मुसलमान तू मुसलमान पैगंबर जी ताबेदारी फरमाबरदारी कंदे लज महसूस करें तो अले मुखे छा चवंदा बणा जटई जाहिलई वरी चर्चा मुसलमान जेकॾहिं भेदी खां मथे सलवारा चर्चो करे चवंदा बणा भुलिजी पियो वहीं छा ख़ैर त आहे छा थियो ही नंढे भाजी कांच पाया वहीं छा ही असीं मुसलमान आहियूं अल्लाह जे पैगंबर जे फरमान सदर सुन्नत ते कहिड़ा गंदा गलीज़ बुछड़ा बेहुदा लफ़्ज़ जुमला मुहावरा कसियो था ही सब ॻाल्हियूं असांखे दरस ॾियनि थियूं पैगंबर जी जमात ॾिसो कीअं पैगंबर जी ताबेदारी कई या साॻी हदीस उन्हनि बि ॿुधी या हदीस मूं बयान कई अमां बि ॿुधी आहे सुबुह जो फजर जी नमाज़ ते ॾिसूं त केतिरे क़दुरु अमल आहे अचो ही सभु नसीहतूं असांखे दरस थियनि थियूं अचो त पंहिंजी इस्लाह करियूं असां में काफ़ी कमियूं आहिनि ही जमात जिते अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे तौहीद ऐं सुन्नत जी दावत ॾींदड़ जमात आहे उते असांजे उस्ताद मुरब्बी मोहसिन अल्लामा सैयद वदीउद्दीन शाह राशिदी रहमहुल्लाह जे लाइ सदके जारिया जी हसदर कई थी यकीन ॼाणो अॼु उन जे विछड़ी वञण खे केतिरा साल थिया आहिनि पर जॾहिं बि तौहीद जो ज़िक्र थिए थो सुन्नत जो ज़िक्र थिए थो मसलक अहल हदीस जमात अहल हदीस जो ज़िक्र थिए थो सैयद वदीउद्दीन शाह राशिदी रहमहुल्लाह असांजे अखियुनि जे साम्हूं अचे थो उन अज़ीम इंसान जी सोहबत में जा अॼु मूं तव्हां सभिनी केतिरो फ़ैज़ पिरायो आहे उन्हनि जे हयाती में बि ॾाढी कूड़ीसूं अॼु बि ॾाढी कूड़ियूं मूंखे ॿुधायो त असांजे शाह साहिब सां कहिड़ी वफ़ादारी पैगंबर सां केतिरे क़दुरु सचाई आहे पैगंबर सां केतिरे क़दुरु मोहबत आहे अचो पंहिंजूं शादियूं ॾिसूं इन शादियुनि में केॾा भनण थियनि था आहियूं अहलुल हदीस इन शादियुनि जे मौक़नि ते देख वॼनि डांसूं थियनि छा छा बेपर्दगी थिए थी कहिड़ियूं ख़ुशियूं आहिनि जिन ख़ुशियुनि ते अल्लाह जी लानत हुजे इहे असीं कमु करियूं था अचो त सभई गॾिजी पंहिंजे ईमान पंहिंजे अक़ीदे पंहिंजे अमल पंहिंजे किरदार में जिते बि का खामी कमी कोताही ॾिसूं ॿिए खे चवण जे बजाए पंहिंजी पाण इस्लाह करियूं इहो दर्द इहो अहसास इहो जज़्बो खणी करे अल्लाह जी रज़ा जे ख़ातिर हाज़िर थिया आहियूं मोहतरम जनाब मौला बख्श महर साहिब जंहिंसां असीं अल्लाह कान महबत करियूं था उन जी हिन जमात सां हिन ॻोठ वारनि सां बि असीं महबत करियूं था आउं को वॾो मौलवी आलिम कोन आहियां नंढड़ो फ़क़ीर आहियां नंढड़ो तालिब इल्म आहियां उन्हनि जो हुकुम हो जहिड़ो हाल हबीब आहे तहिड़ो पेश पिरियां जी चवणी मुताबिक़ आया आहियूं अची करे हाज़िरी भरी अथऊं शाल रब्बुल इज़्ज़त ने हाज़िरी खे क़बूल मंज़ूर करे असांजे ईमान अक़ीदे में कमियुनि कोताहियुनि जे इस्लाह जी असांखे तौफ़ीक़ अता फ़रमाए वमा अलैना इल्लल बलाग।